अट्टो चे घोबाटो यानी हिक जो मतलब ॿियो वठणु। चवनि था त कंहिं साहिल हिक दर ते अची सैन हई। घर जे मालिक नौकर खे चयो त फ़क़ीर खे अट्टो ॾे। नौकर अट्टो अखर ॿुधो ई कोन। हुन सम्झो त शायदि हू चवे थो त फ़क़ीर खे घोबाटो ॾे, सो घोबाटो खणी फ़क़ीर ॾे वियो। फ़क़ीर भायो त घोबाटो खणी शायदि मूंखे मारण थो अचे, तंहिं करे वेचारे रखियो पेरनि ते ज़ोर। मालिक वेठे सारो लकाव ॾिठो, बे इख़्तियार ज़ुबान मां निकिरी वियसि त अट्टो चए घोबाटो। इन ई मिसाल मां इहा ॻाल्हि वाज़िह थी थिए त कंहिं ॻाल्हि खे सम्झण में ग़लती या ग़लत मतलब कढणु कीअं गैर ज़रूरी मसइला पैदा करे सघे थो। यानी जॾहिं हिक ॻाल्हि चइजे पर ॿियो मतलब कढियो वञे त नतीजो नाकारी थी सघे थो। अहिड़ी सूरत हाल में ज़रूरी आहे त ॻाल्हि सम्झण वक़्तु ध्यानु ॾिजे ऐं पक कजे त जेको ॿुधो वञे उहो सही नमूने सां सम्झो बि वञे। मतलब वाज़िह करण में ऐं सम्झण में दुरुस्तगीअ जी अहमियत हिन पहाके मां चिटे नमूने नज़र अचे थी। उम्मीद आहे त तव्हांखे ही पहाको बि ज़रूर पसंदि आयो हूंदो ऐं हिन नंढड़ी वीडियो खे शेयर बि कंदो।